नाज़रीन, शिकारपुर में कोरोना वायरस जा 10 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्तो कयो आहे अब्दुलरशीद ॼामड़ो सां। जी अब्दुलरशीद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, शिकारपुर में कोरोना वायरस के मुकामी मुंतकिली जा केस तेजी सां वधण जो सिलसिलो जारी आहे। एडीसी 1 अली रज़ा अंसारी मूजिब काल 126 ॼणनि जे वरतल टेस्ट मां अॼु वधीक 10 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे, जिन में 4 औरतूं ऐं 6 मर्द शामिल आहिनि। तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त अॼु जे नतीजनि बैदि शिकारपुर में मुकामी मुतासिरनि जो जेको अंग आहे उहो वधी 675, जॾहिं त मजमूई अंग वञी 688 ते पहुची वियो आहे। सिहत खाते पारां हिन वक़्त ताईं शिकारपुर ज़िले मां मजमूई तौर ते 5218 ॼणनि जूं टेस्टियूं कयूं वयूं हुयूं, जिन मां 4201 ॼणनि जी रिपोर्ट नेगेटिव ऐं 688 ॼणनि जी जेका रिपोर्ट आहे उहा पॉज़िटिव आई हुई, जिन मां अॼु ताईं 467 ॼणा सिहतयाब थी चुका आहिनि। उन हूंदे बि हिन वक़्तु ज़िले अंदरि कोरोना में मुब्तला मरीज़नि जो जेको तादाद आहे उहो वधी 210 थी वियो आहे। पर सिंध हुकूमत पारां ज़िले में करोड़नि रुपयनि जी बजट सां 3 वॾा आइसोलेशन वार्ड क़ाइम हुजण बावजूद बि सिहत खाते शिकारपुर पारां बिना सहूलियत ॾियण जे ऐं हिफ़ाज़ती इंतज़ाम करण जे 210 मरीज़नि खे पंहिंजे घरनि जे अंदरि आइसोलेट कयो वियो आहे। सरकारी अंगनि अखरनि मूजिब शिकारपुर ज़िले में हिन महिल ताईं 3 औरतुनि, 1 सहाफ़ी समेत 11 ॼणा फौत थी चुका आहिनि, जॾहिं त ज़िले अंदरि मुबहम फौतगियुनि जो तादाद बि पिणु वधी वियो आहे। ॿिए पासे डिप्टी कमिश्नर शिकारपुर पारां ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि, घिटियुनि, पाड़ियुनि खे सील करण वारो नाले बातर नोटिफिकेशन त जारी कयो वञे थो, पर उन निकतल नोटिफिकेशन ते को बि अमल न थी सघियो आहे। डिप्टी कमिश्नर रहीम बख्श मेतलो शिकारपुर में कोरोना वायरस जे पहुचण खां अॻु ई हिन बग़ैर वायरस जे तस्दीक जे अणॼातल मुदे ताईं पाण खे सरकारी बंगले अंदरि आइसोलेट करे छॾियो आहे, जॾहिं त शिकारपुर में कोरोना वायरस जी ख़तरनाक वधंदड़ सूरत हाल बैदि बि डिप्टी कमिश्नर कंहिं बि आइसोलेशन सेंटरनि जा या अस्पतालनि जा दौरा न कया आहिनि ऐं न ई सेंटर जी जांच पड़ताल कई आहे त सेंटरनि अंदरि मरीज़नि खे सहूलियतूं छो नथियूं ॾिनियूं वञनि ऐं मरीज़नि जो सेंटरनि ॾांहुं दाख़िल थियण जो असुलु सबबु न वञण जो छा आहे। शिकारपुर में स्मार्ट लॉकडाउन जे हवाले सां तव्हांखे वधीक ॿुधायां त सिर्फ़ु स्मार्ट लॉकडाउन बि कागज़नि ताईं महदूद आहे ऐं उन सां गॾु न ई हिते को SOP ते अमल कयो वञे थो। ज़िले आला अमलदारनि जे अहिड़नि ग़फ़लतुनि सबबु हिन ज़िले जूं हालतूं वधीक ख़राब थी रहियूं आहिनि। पर अगरि हितां जे माण्हुनि में अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल पेश बि आई त असां वटि वेंटिलेटर्स जी का बि सहूलियत मौजूदु न आहे ऐं न ई सेंटर जे अंदरि को बिजली सफ़ाई जो को इंतज़ाम आहे। जी अब्दुलरशीद, तव्हांजी महिरबानी।